ख़बर है नाज़रीन तव्हां सां शेयर कयूं पिया घोटकीअ मां। घोटकीअ में मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जी 10वीं वरसी मल्हाई वई आहे। अली वसीरत जी रिपोर्ट मुताबिक़ पीपी इज़ले घोटकीअ जे सदर मीर बाबर ख़ान लुंड जे हुकुम ते पीपी इतलात ऐं सिटी ऑफिस घोटकीअ में मादरे जमहूरियत बेगम नुसरत भुट्टो जी 10वीं वरसी तक़रीब पीपी जे ज़िलई घोटकीअ अॻवान अब्दुल मजीद लाखो ऐं पीपी सिटी घोटकीअ जे सीनियर नायब सदर अब्दुल गनी लाखो जी सदारत में मुनक़िद कई वई आहे, जंहिंमें पीपी अॻवाननि ऐं कारकुननि शिरकत कई आहे। वरसी तक़रीब में क़ुरान ख़्वानी करे लंगर पिण जो तक़सीम किया वियो आहे। उन मौके ते वरसी तक़रीब खे ख़िताब कंदे अब्दुल मजीद लाखो, अब्दुल गनी लाखो, हाजी अता मोहम्मद संगड़, मोहम्मद मूसा गरानी, कादिर बख्श अब्बासी, राणा ज़रीफ, जमील लगारी, अली शेर शेख, गुलाम हुसैन बोजदार, मोहम्मद अली शेख, मौलाना मोहम्मद इकबाल मेमण, नज़ीर लाखो, शबीर लाखो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त बेगम नुसरत भुट्टो जूं जमहूरियत लाइ वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। खेसि जमहूरियत लाइ क़ुर्बानियुनि ते ख़राज तहसीन पेश कयूं था। हुननि चयो त अॼु मुल्क खे बेगम नुसरत भुट्टो जहिड़ी अज़ीम औरतुनि ते नाज़ आहे, खेसि सख़्त ज़रूरत पिणु आहे।